पेट में सूर तो पे दाखल हुई, इलाज कोन थो पोइ हाणे कढी आहिनि मूंखे पेट में सूर, पेट में फटाई, टंगू मां पेटाई। हाँ मजूर तो आहियां। छा थी चई, छा थी हाणे? ऐं चाची मुंहिंजी मदद करियो। इलाज थिए थो जो? हाँ टाइम मुझे टंगू सही करे तो असी कमकार करी। मुझो भाउ हिकिड़ो पागल भेण पई ईअं मुंहिंजी मां हिन सदमे में मरी वई। असांजी मदद करे असीं सही थियूं, कमकार करण जहिड़ा थियूं, हलण जहिड़ा थियूं। केतिरो अर्सो थियो आहे? हाँ केतिरो अर्सो थियो आहे हिन टंगिन ख़राब थिए? असर इलाही थियो आहे, 15-16 साल थी विया आहिनि। 20-25 ॾींहं थिया आहिनि असांजो आहिनि जॾियूं माज़ूर आहिनि, असांजो पे ग़रीब पोड़ो पीरसन, मां असांजी कोन्हे, भाउ हिकिड़ो आहे, सो अधु दमा कए, असीं ग़रीब आहियूं, सुवारी बि आहे कोन्हे, केतिरो खणूं गिरजंदियूं बुणनि, ग़रीब आहियूं, बाक़ी असांजी मदद करियो। असांजूं जवान भेणूं थियूं, इन पट ते सूरनि पियूं, आउं उन भेण आहियां, आउं पी खणनि पे पीरसन का कोंदियूं खॼनि, पे टेरे बीमार थी वियो, पे पाण असांजो बीमार आहे। बाक़ी भेणूं असांजूं 2 जवान अची थियूं, इन खे मदद करियो, असांखे कुझु इन जे लाइ इलाज लाइ असांखे मदद करणी पवंदी। बकाईअ में दाख़िल हुई, बकाईअ में लॾे दाख़िल हुई, पोइ असां वटि पैसो हो कोन, वरी कढी वियासीं, हाणे वरी बीमार थी वई आहे, हाणे असां वटि सुवारी कोन्हे जे असीं खणी वञूंसि। और ग़रीबनि वीचारा मिसकीननि इन मदद करण वारो केरु कोन्हे। बकाईअ में दाख़िल पे हिकिड़ो गुरबत मां मरी वई आहिनि, भेण इहा वीचारी इहा हथु जलियो वेठी आहे, भाउ अधु दमा कनि, बकाईअ मां वीचारा लॻाए आई आहे। ग़रीब हिकिड़ो ॿकर नंढड़ो सो विकिणी इलाज कराऊं, हाणे इलाज चरो मदद वारो माण्हू कोन्हे, असांजी मदद करियो, असीं ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, न सुवारी आहे न ॿी आहे, छा करियूं। हे वीचारा उतां बि रुली छुली आई आहिनि ग़रीबनि, न इन के आहे कोन, सहारो ई कोन्हे इन जो करण वारो, न केरु कमाइण वारो, न ॿियो।